पंहिंजो असांखे इन्हनि घुरायो 3 घोट वठी आयासीं असां 5 लख असांखो अॻु में इन्हनि वताया हुया ऐं सामान बि वरितो हुयो थोरो घणो सोन बि असांखे उन्हनि ठारायो हुयो। हाणे असां हिते वठी आयासीं घोट तारीख़ ॾिनो असांखे तारीख़ ॾेई हिते असां पुॻासीं गाॾियूं करे आयासीं ख़र्च करे हिते पुॻासीं त कुंवारियूं इन्हनि उथारे छॾियूं अलाए काॾे ऐं बाक़ी बक़ाया जेके हुते औरतूं बीठियूं असांखे धिका ॾेई तमामु हबे तबे करे असांखे ॿाहिरि कढी छॾियो। असां सां इंसाफ़ थिए, महिरबानी थिए। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, तव्हां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़। शादी जे ॾींहुं ते 3 कुंवारियूं गायब, साले पुट जा 3 घोट हथनि ते मेहंदी हणी गाना ॿुधी लाउन लहण पेटा, कुंवारियुनि जे घर खे ताला, कुंवारियूं गायब। घोट ऐं ॼाणी मायूस थी मोटी आया। साले पुट जा 3 घोट पंजाब जे शहर खानपुर कंडियार मां शादी करण विया हुआ। नाज़रीन, सिंध आवाज़ न्यूज़ के यूट्यूब ते ॾिसण लाइ मथे ॾिनल लिंक खे खोले सब्सक्राइब करियो सिंध आवाज़ न्यूज़ यूट्यूब चैनल ऐं रहो हर ख़बर खां बाख़बर।